बीट अटड़ी वारनि जो माशाल्लाह सां ऐं असांजे उस्तादनि जो जेके टीचर्स आहिनि प्राइमरी आहे तमामु वॾी बहितरीनु प्रोग्राम कयो अथनि हिते ऐं तमामु सुठो पियो लॻे आहे इलाही असांखे जेको आहे बहितर पियो लॻे असां पाण चवंदा असांजे ॿारनि में इहा दिलचस्पी हुजे ऐं जेको आहे सो इन प्रोग्राम अहिड़ा थींदा रहनि हमेशह मां असांजी यूसी में मूंखे तमामु बहितर सुठो लॻो इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो सदाईं ईअं असांजी यूसी में ईअं ई ॿार माशाल्लाह ख़ुशि रहंदा आहियूं पढ़ंदा आहियूं अहिड़ियूं गेमूं रहंदा रहंदा तमामु शुक्रिया ऐं पंहिंजे डीओ साहब जो करे सेक्रेटरी मुसा खोखर साहब जंहिं एॾो वॾो प्रोग्राम कयो ऐं प्लस मेरन मास्टरनि साहबनि जो थैंक यू सर महिरबानी माली तालका एजुकेशन ऑफिसर हैदराबाद रूरल अल्हम्दुलिल्लाह अज असां जेके 8 तारीख़ खां वीक प्रोग्राम आहे ही इवेंट जेके आहे बीट हटड़ीअ में मुनक़िद थियो जंहिंमें हटड़ी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जी पार्टिसिपेशन आहे ऐं ही शयूं जेके आहे रांदियूं असांजे जेके आहे निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियुनि जो हिकु हिसो आहे गैर निसाबी सरगर्मियूं असांजे स्कूलनि में न थियण जे बराबरि हुयूं तो मूं ॿारनि खे जेके डिसंबर जो महीनो बि हुयो ऐं मौसम जे मुनासिबत सां ॿारनि जे विच में एक्टिविटी कराइण जी कोशिशि कई स्पेशली जेकी आहे असांजे जेके आहे बहराड़ी तालुके में बहराड़ीअ जो ॿार जेके आहे उहो इलाही शयुनि खे फेस कंदो आहे उनजे ध्यान में तव्हां शहर में न आया तंहिंजे करे मुंहिंजो इन्हनि शयुनि ते हक़ु कोन्हे तो असां थोरी कोशिशि कई अल्हम्दुलिल्लाह उन में कामयाबु थियासीं हीअ रांदियूं जेके आहे हर ॿार हर इंसान जे लाइ जेके ज़रूरी आहिनि इनमें इंसान ॿार जेको आहे डिसिप्लिन में थो अचे हर लिहाज़ खां तव्हां ॾिसो जेकी बि रांदियूं थियनि थियूं उन्हनि रांदियुनि में ॿार जेके आहे डिसिप्लिन सिखे थो किथे कंहिं मूंखे कहिड़ी पोस्ट आहे कहिड़ी जाइ ते आहे किथे बीहणो आहे तो उन हिसाब सां ऐं स्पेशली जेको जंहिं रांदि जो कैप्टन हूंदो आहे उन ॿारनि जी तरतीब माना रांदीगरनि जी तरतीब रखंदो आहे त कहिड़ो ॿार कहिड़े जाइ ते फिट हूंदो जेको असांखे जीत ॾियारे जीत ऐं हार त जेके आहे ज़िंदगी जो हिसो आहे इन में जेके आहे ॿार जॾहिं कामयाबी माणे थो त हुनजी ख़ुशी ॾिसण वटां हूंदी आहे ऐं जेको ॿार हाराए थो त उन खे बि जेके आहे उहा शइ तहे दिलि सां क़बूल करणी थी पए त शिकस्त मूंखे मिली आहे छो मिली आहे हाणे आऊं अॻिते जे लाइ वरी महिनत कयां वरी अॻिते वधां इन ई जुस्तजूअ जो हिन उमिरि में माना तमामु हुजणु ज़रूरी आहे ऐं स्कूल जी पढ़ाई आहे में ॿार जेके आहे बोर थी थो वञे हिकु ख़ुश्क सब्जेक्ट चाहे सॼो साल उन में त हुननि खे जेके आहे हिकिड़े क़िस्म जी जेके आउटडोर एक्टिविटी मिली थी वञे जंहिंजे करे ॿार ॾाढो ख़ुशि थिए थो पंहिंजो ग्राउंड वीरान हुजनि उते बीमारी जनम वठंदी आहे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम तव्हां पाण असांजे एजुकेशन जो असांजो टीओ साहिबु इमदाद शाहणी साहिबु असांजो खोखर साहिबु वेठो आहे असांजो यूसी नाज़िम मिस्टर औरंगज़ेब जय जो साहिबु ॿिया असांजा साथी वेठा आहिनि तव्हां परम साहिबु ऐं एतिरो बहितरीनु प्रोग्राम आहे अहिड़ी ज़बरदस्त मूंखे ख़ुशी थी आहे अहिड़ी हेल्दी एक्टिविटी मां हाणे डीओ दादू हुअसि जेको पर हिते जे लाइ असां सिखूं पिया छो जो हे असांजो सम्झ त ॼमण जो ई आहे असांजो शहर असां हिते 5-7 साल नौकिरी कई आहे हिते उअं ई ज़बरदस्त प्रोग्राम थींदा आहिनि हितां जा माण्हू वॾी दिलि वारा माण्हू आहिनि ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हां असांखे कवरेज ॾियो था तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम थियणु घुरिजनि हे हेल्दी एक्टिविटी आहे ॿारनि जो हिकिड़ो ज़हनी नशोनुमा थिए थी ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम अहिड़ा प्रोग्राम मुनक़द थियनि था ऐं ॿियनि हंधनि ते बि असां हर जॻह ते इहे प्रोग्राम हलनि पिया था हींअर सिटी में बि आहिनि लतीफ़ाबाद में सुभाणे वॾा प्रोग्राम आहिनि अहिड़ा बहितरीनु प्रोग्राम असां रखिया आहिनि ऐं ॿियनि सिंध में थियनि पिया पर असांजो डिस्ट्रिक्ट टॉप ते आहिनि शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम थियनि पिया ऐं एजुकेशन जे हवाले सां हिते असांजो बहितरीनु हाणे जेकी नई असांजी रिक्रूटमेंट सरदार शाह साहिबु कई आहे उहे तमामु हिकिड़ी मेरिट ते आहे ऐं सिंध में अहिड़ी मेरिट ते रिक्रूटमेंट पूरे पाकिस्तान में न थी आहे माशाल्लाह बहितरीनु असांजा स्कूल हलनि पिया नौजवान असांजा तमामु बहितरीनु आहिनि असांजा ऑफिसर कमु कनि पिया इंशाअल्लाह ताला असांजे तालके रूरल में थोरो मसाला आहिनि उते छो जो असांजी इनरोलमेंट या एसएनई घटि आहे पर एसएनई जी कोशिशि कनि पिया असांजे MPA साहिबान इंशाअल्लाह उहा बि कवर थी वेंदी ऐं असांजो तालके रूरल में तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ा बहितरीनु स्कूल आहिनि हिते 40-50 स्कूल थी विया आहिनि जो बीकन टाइप स्कूल आहिनि इंशाअल्लाह ताला अञा बहितरी ईंदी तव्हां बेफ़िक्र थियो असां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ये जो स्पोर्ट मेलो लॻरायो आहे असांजे मास्तरनि सिंध हुकूमत खां तरफ़ां तमामु बहितरीनु मेलो थी रहियो आहे अहिड़ा इवेंट थियणु घुमण घुरिजनि
प्राइमरी स्कूलनि में शहूर ईअं ई थींदो, छो जो सभिनि माण्हुनि प्राइमरी स्कूलनि मां कॾहिं प्राइवेट स्कूलनि में ॿार छॾिया आहिनि, ऐं जे अहिड़ा शहूर हूंदा ऐं अहिड़ा मास्तर जे महिनतूं कंदा, मूंखे कोन थो लॻे त प्राइमरी स्कूलनि में पढ़नि। ऐं इनशा ताला जेके बि ॿार मुंहिंजे अॼुकल्ह प्राइमरी स्कूल में ॿार पढ़नि पिया न, से ही दोस्तनि ऐं मास्तरनि जूं टीचरनि जूं महिनत सां पढ़नि पिया, न त सभु माण्हू विहालिया ॿिया ॿियनि पासे हलिया विया हुआ। प्राइमरी स्कूल में ॿार कोन हुआ, पर अलहमदिल्ला जेकी हींअर ॿारनि खे असांखे शहूर जेको ॿारनि खे मिलियो आहे, स्कूल ॿारनि खे मास्तरनि जी जेकी महिनत आहे, प्राइमरी स्कूलनि में जेकी महिनत पई कई अॼु असां ॾिसूं ॿारनि में जेको शहूर ऐं ॿारनि में जेकी महिनत ॿारनि महिनत कया, टीचरनि जेकी महिनत कया ॿारनि ते, असां कोन था चाहियूं त इहो ॿार ऐं असीं कोन था सोचे सघूं त ॿार ॿिए पासे पढ़ंदो, इनशा ताला प्राइमरी स्कूल में पढ़ंदो। जे अहिड़ियूं महिनतूं टीचर कंदा, अहिड़ा मेला मल्हाईंदा न, त असां कोन था सोचे सघूं त इहो असां छा ॿियो को माण्हू ॿार ॿिए पासे छॾींदो। ऐं इहो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो आहे, ऐं हुन प्रोग्राम में तव्हां सभिनी टीचरनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असां चेयरमैननि खे घुरायो आहे, ऐं तव्हांजी महिरबानियूं अहिड़ियूं महिनतूं रहंदियूं, असां तव्हां सां तावन कंदासीं हर क़िस्म जो, इनशा ताला इन्वाइट कंदा रहंदासीं ऐं सभिनी दोस्तनि यारनि खे घुराईंदा रहंदासीं। असीं तव्हां हर तावन में गॾु हूंदासीं इनशा ताला। तव्हां पंहिंजो कीमती टाइम कढी हिते आया हुन कवरेज खे ॾियण लाइ। हुन सां गॾोगॾु ऐं पंहिंजो एजुकेशन डिपार्टमेंट DO मूसा खोखर साहब आहे, TO जमाली साहब आहे, ऐं हुन खां पोइ तव्हां जेके लोकल टीचर्स आहिनि जिन एॾो शानदार प्रोग्राम पंहिंजो अरेंज कयो आहे, ऐं इन सां ॿारनि में हिकिड़ी एक्टिविटी पैदा कई आहे हिननि, त जीअं माना ॿारनि खे थोरो शौक़ु पैदा थिए, न त इहे एक्टिविटीज़ जेको प्राइवेट स्कूल्स में कोन थियूं थियनि, गवर्नमेंट स्कूल्स में बि इहे फैसिलिटीज़ आहिनि। ऐं जेके पेरेंट्स खे जेके माना इहे दिमाग़ में आहे त असांजो ॿारु प्राइवेट स्कूल में पढ़े, त उन्हनि खे बि आहे त माना पंहिंजो इहे पंहिंजे ॿारनि खे गवर्नमेंट स्कूल में छॾीनि ऐं पंहिंजे गवर्नमेंट स्कूल में पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारीनि, त उते बि लेवल जूं एक्टिविटीज़ स्पोर्ट्स हुन सां गॾोगॾु तालीम सभु शइ अवेलेबल आहे। ऐं हिन में असांजो जेके चूंडियल नुमाइंदा आहियूं, असांजो भरपूर ताउन हुन सां हासिलु आहे। जंहिं बि हवाले सां असांखे कॉल कनि था, स्कूल में फर्नीचर जी खोट हुजे या ॿी का एक्टिविटी हुजे, त असां हुननि खे भरपूर साथ ॾींदा आहियूं।